नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गोलीमार में रिहायशी इमारत किरी पई है, जंहिं सबबि औरतुनि समेत 2 ॼणा फौत थी विया आहिनि, 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू इमारत जे हेठि दॿियल आहिनि, जंहिं सबबि वधीक जानी नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। रुज़वाया थाणे वेझो गोलीमार नंबर 2 में 5 इमारत किरी पई है। रिहायशी इमारत किरण सबबि औरतुनि समेत 2 ॼणा फौत ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू इमारत हेठि दॿियल आहिनि। वाक़े खां पोइ पुलिस ऐं रेंजर्स ऐं सिक्योरिटी टीमूं पहुची वियूं, जॾहिं त इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। इमारत हेठियां कढियल ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे पियो, जिन में औरतूं ऐं ॿारड़ा शामिल आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी टीम बि वाक़े वारी हंधि पहुती आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इमारत पुराणी न आहे, 2 साल पहिरीं तइमीर थी हुई। होॾां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। वॾे वज़ीर हिदायत कंदे चयो आहे त इमारत कॾहिं ठही ऐं वाक़ियो कीअं थियो आहे, रिपोर्ट पेश कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।